अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी दोस्तनि खे जेको आहे इहा ख़बर न आहे त कॉपीराइट्स स्ट्राइक छा आहे ऐं कॉपीराइट्स क्लेम छा आहे। कॉपीराइट स्ट्राइक ऐं क्लेम में जेको आहे बेसिकली कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं इहे असांजे चैनल ते छो अचनि था ऐं अगरि ग़लती सां असांजे चैनल ते अची वञनि त पोइ असांखे इन्हनि जे मुतालिक़ छा करणु खपे ऐं उन्हनि खे कीअं जेको आहे उहो हटाइणु खपे। त अचो पाण इहे सभु शयूं जेके आहिनि वन बाय वन डिस्कस करियूं था। जी, त हिन में ॻाल्हि कंदासीं त कॉपीराइट स्ट्राइक जेका आहे उहा कीअं लॻंदी आहे, उन में वीडियो जो जेको आहे उहो छा थींदो ऐं अगरि कॉपीराइट्स अची वञे त पोइ चैनल जो छा थींदो ऐं उन खां पोइ असांजी मोनेटाइज़ेशन जो छा थींदो ऐं इन में कोई चैनल बंदि थियण जो ख़तरो आहे या न। जी, त कॉपीराइट्स लॻण जी जेका पहिरीं वजह इहा हूंदी आहे त अगरि पाण कंहिंजी बि वीडियो खई आहे त उन वीडियो जो जेको असुलु कॉन्टेंट क्रिएटर आहे उहो जंहिं टाइम उहा वीडियो ॾिसी वठे त उहो बि जेको आहे हिकु फॉर्म फिल करे असांखे जेको आहे कॉपीराइट स्ट्राइक ॾेई सघे थो ऐं हुन में असांखे मोहतात रहण जी ज़रूरत आहे त असीं अहिड़ो को बि कंहिंजो कॉन्टेंट न खणूं जो असांजे चैनल ते जेको आहे उहा कॉपीराइट स्ट्राइक जेका आहे उहा अचे। स्ट्राइक अची वञण खां पोइ उन वीडियो खे जेको आहे उहो यूट्यूब चैनल तां डिलीट करे छॾींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त वीडियो डिलीट कोन थींदी आहे पर अचानक हुन ते व्यूज़ अचणु बंदि थी वेंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त हुन जेका आहे उहा वीडियो माण्हुनि खे ॾेखारणु जेको आहे उहा बंदि करे छॾी आहे, मतिलबु हुन वीडियो खे जेको आहे उहो बैन करे छॾियो आहे। उन खां पोइ त अगरि स्ट्राइक अची वञे त पोइ चैनल जो जेको आहे उहो छा थींदो त चैनल खे जेको आहे कॉपीराइट स्ट्राइक अचण जी सूरत में जेको आहे हिकु कॉपीराइट स्ट्राइक मिलंदी आहे। उन में चैनल जी मोनेटाइज़ेशन जेका आहे उहा मुअतल थियण जो ख़तरो हूंदो आहे ऐं जेकॾहिं टे स्ट्राइक जेके आहिनि एक्टिव टे स्ट्राइक यानी हिकु आई ॿी ऐं टी अगरि तव्हां ते अची वई 90 ॾींहंनि जे अंदरि त पोइ थी सघे थो तव्हांजे चैनल खे ई जेको आहे उहो डिलीट कयो वञे। त इन में असांखे मोहतात रहण जी ज़रूरत आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि अची वञे त उनखे कीअं हटाइजे त उनजो सिर्फ़ु इहो ई तरीक़ो आहे त जंहिंजो कॉन्टेंट खयो आहे उन सां राब्तो कजे ऐं उनखे चइजे त उहो जेको आहे धणी पाण कॉन्टेंट क्रिएटर जेको आहे उहो पाण तव्हांखे जेको आहे उहो माफ़ी ॾिए ऐं उहो स्ट्राइक जेका आहे उहा हटाए छॾे। अदरवाइज़ त इहो हूंदो आहे त तव्हां उहा वीडियो जेका आहे पंहिंजे चैनल तां डिलीट करे सघो था, बाक़ी उनजो ॿियो को बि हल न आहे। या अगरि तव्हां सम्झो था त असां ते कॉपीराइट जेका आहे स्ट्राइक ग़लति लॻी आहे त पोइ तव्हां उन ते काउंटर क्लेम करे सघो था त हीउ जेको आहे कंहिं बि असां ते जेको आहे उहो ग़लति कॉपीराइट्स ॾिनी आहे। जी, हाणे ॻाल्हि कंदासीं त कॉपीराइट क्लेम छा आहे। कॉपीराइट क्लेम जेको आहे उहो घणो करे यूट्यूब जो जेको सिस्टम आहे उहो ख़ुदि मोकिलींदो आहे ऐं इहो ख़ासि करे असांजी वीडियोस ते तॾहिं लॻंदो आहे जॾहिं को असां अहिड़ी ऑडियो जेको आहे या का म्यूज़िक जेका आहे बैकग्राउंड में यूज़ कई हुजे या जेके यूट्यूब शॉर्ट्स जूं जेके म्यूज़िक आहिनि उहो अगरि पाण लॉन्ग वीडियो में यूज़ कंदासीं त अहिड़े टाइप जा जेके आहिनि उहे मसइला अचनि था ऐं हिन में जेको आहे वीडियो खे मोनेटाइज़ेशन जा ब्लॉक कयो वेंदो आहे। हिन में तव्हांजे चैनल खे जेको आहे उहो को बि ख़तरो न आहे ऐं न ई का चैनल खे जेको आहे कॉपीराइट क्लेम जी जेका आहे का स्ट्राइक वग़ैरह मिलंदी ऐं हिन सां चैनल जी मोनेटाइज़ेशन ते बि जेको आहे उहो को एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो आहे। पर हिन में इहो थी सघे थो त वीडियो जी जेका उन मां जेकॾहिं चैनल मोनेटाइज़ आहे ऐं उन मां जेका आमदनी थींदी आहे उहा जेका आहे थी सघे थो जंहिंजो तव्हां गानो वग़ैरह खयो आहे त उहा उनखे जेको आहे उनजो कुझु शेयर जेको आहे उनखे मिले या मुकमल आमदनी जेका आहे उहा उनखे मिले ऐं हिन ते जेको आहे सो चैनल ते ब्लॉक या बंदि थियण या डिलीट थियण जो जेको आहे को बि ख़तरो कोन हूंदो आहे। त कोशिशि करे पर कंटेंट जेको आहे उहो न आहे खणणो ऐं अगरि खणणो बि आहे त कॉमन क्रिएटर जो ऑप्शन हूंदो आहे ऐं फेयर यूज़ पॉलिसी जो जेको आहे उहो ऑप्शन पाण वटि मौजूदु आहे। उन में तव्हां जेको आहे वीडियो ते पंहिंजा रिमार्क्स ॾेई सघो था जंहिंसां हुनजी असुलु जेका मीनिंग या मतिलबु जेको आहे उहो तब्दील थी वञे। उन में जेको आहे उनखे क्रॉप करे ज़ूम इन करे ज़ूम आउट करे ऐं एक्चुअल वीडियो जो जेको आहे उहो साउंड बंदि करे पोइ उनखे जेको आहे इस्तेमालु कजे त उन सां उमेद आहे त तव्हां ते कॉपी क्लेम या कॉपी राइट्स जहिड़ा जेके आहिनि उहे इशू जेके आहिनि उहे तव्हांखे कोन ईंदा। त उमेद आहे त हिन वीडियो में जेको आहे तव्हांखे कॉपी राइट ऐं कॉपी क्लेम जे बारे में जेको आहे उहो काफ़ी मालूमात मिली हूंदी। कॉपी राइट स्ट्राइक जेका आहे उहा ख़तरनाक शइ असांजे चैनल जे लाइ, बाक़ी कॉपी क्लेम जेका आहे उहो एॾो को वॾो इशू न आहे ऐं उनखे रिज़ॉल्व करे सघिजे थो। उनजो हिकिड़ो हल आहे त अपलोड थियल वीडियो खे ई एडिट करे उन में साउंड वग़ैरह ते जिते बि इशू आयो आहे उनखे एडिट करे उहो उनखे